सिंध में चौमासे की बरसातन जो सिलसिलो छा शुरू थियो, हुकूमत समेत इंतजामी दावान जा पोल ही पधरा थी विया। सब खां पहिरियां ही वीडियो ॾिसो। ही मंज़र उन अस्पताल जा आहिनि जंहिंजा मिसाल ॾींदे सिंध हुकूमत जा वज़ीर तोड़े सलाहकार असुल थकजनि ई नथा। ही गंबड़ जी गिम्स अस्पताल जा मंज़र आहिनि। जेकॾहिं को बयान ॾे हा त चयो वञे हा त ही अस्पताल खे बदनाम करण जी कोशिश आहे, छो जो सिंध हुकूमत इन ते वधीक ध्यानु ॾेई रही आहे। पर छा कजे, बरसाति खे उनखे त वसणो ई हो ऐं 4 ॾींहंनि खां पई वसे। ही मंज़र वरी कंडियारो जा आहिनि। शहरनि जी दांव पाणी ॿुधी वठो। तू ना लाई कर तई राशिया की तरह ए घर में पानी पहुंच गया असन लखे रुपए जो जगह जो का बुढ़न जो पायो कोने सरे जतो भी हया है तो मशीनरी वटी पहुंचते न तो वो अंजाम सीधो जो तू याद कने कंडियारो कौन घूमी सकंदो तू जो हलीम मेमून कंडियारो कौन घूमी सकंदे फौरी तौर मशीनरी सरफराज शाह के चौंदा टाउन चेयरमैन मुर्तजा शाह के सवाल नंबर 3 में फिल 4 मशीनरी घुराए ये पानी करी है बोर्ड अच्छी हुई है कंडियारो में ये कंडियारो में बोर्ड अच्छी हुई है। कराची, हैदराबाद, ठठो, सिजावल, मीरपुर खास, सखर, घोटकी ऐं ॿियनि शहरनि जी हालत बि कुझु हिन रीत आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में अफ़सोसनाक वाक़िया भी पेश आया आहिनि जिते छितियूं ऐं भितूं किरण सबबि इंसानी जानियूं बि ज़ाया थियूं आहिनि। उनमें त सरकार खे कसूरवार करार नथो ॾेई सघिजे, पर छा शहरनि मां पाणी जे निकाल जो कमु मक़ामी इंतिज़ामिया जेका सरकार जे मातिहत आहे उनखे करार नथो ॾेई सघिजे। बरसाति खां अॻु सिंध सरकार पाणी दावाऊं करे रही हुई त रेन एमरजेंसी जी सूरत हाल थी सघे थी, इन करे इदारनि खे अलर्ट रखियो वियो। पर थियो उहो ई जेको माज़ी में थींदो रहियो आहे, बसि सखड़ा बयान, सखड़ियूं मीटिंग्स। हर साल बजट जे नाले ते अरबें खरबें रुपया मुख़्तस थींदा आहिनि, पर अलाए छो इंसाननि जी भलाई लाइ पैसा ख़र्च थींदे नज़र न ईंदा आहिनि ऐं नतीजे में हर बरसाति ते सोशल मीडिया ते वॾो बहस शुरू थी वेंदो आहे त उहे पैसा आख़िर वञनि केॾांहुं था। बहरहाल अव्हांखे गुज़ारिश आहे त बरसाति दौरान गैर ज़रूरी तौरु घरनि मां ॿाहिरि न निकिरो, बिजली जे पोलनि खां परे रहो, पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिलीज़ जो ख़्यालु रखो। जेकॾहिं को पाड़ेसरी मुसीबत में आहे त इंतिज़ामिया जे आसिरे खेसि मरण लाइ छॾण बदिरां उनजी मदद ज़रूरु कयो। सदाम कुलाची, पंहिंजी अख़बार।